नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी मल्हाई पई वञे। असीं जे मुआसीं सफ़र में ओ साथी दमाणी दमंज़िल सदा ढोल ढाटी। असीं जे मुआसीं सफ़र में ओ साथी दमाणी दमंज़िल सदा मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।